अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। हुकूमत नोटिस वठंदी रहिजी वई, खाधे पीते जूं शयूं अवाम जी पहुच खां परे निकिरी वयूं। अटो, दालियूं, खंडु, गोश्त वग़ैरह का बि शइ सरकारी रेट लिस्ट तहत दस्तियाब न आहे। सस्ता बाज़ार बि महांगा थी विया। दुकानदारनि प्राइज़ लिस्ट हवा में उॾाए छॾी। कराची में दहशतगर्दनि जे हमले में शहीद मौलाना आदिल ख़ान जे क़त्ल जी तहक़ीक़ात जारी। तफ़्तीशी हुकाम जो चवणु आहे त जवाबदार मौलाना आदिल जे दारुल उलूम कोरंगीअ मां निकिरण खां वठी पीछो करे रहिया हुया। मौलाना आदिल 7:36 मिंटनि ते शाह फैसल कॉलोनीअ में रुकियो। 7:40 ते फायरिंग कई वई, जंहिंजी CCTV फुटेज मंज़र आम ते अची वई। मौलाना जी जनाज़े नमाज़ हब रिवर रोड जामिया फारूकिया फेज़ 2 में अदा कई वई। कराची में 1 महीने लाइ डबल सवारीअ ते पाबंदी लॻाई वई। नोटिफिकेशन जारी। फ़ैसिलो IG सिंध जे तजवीज़ ते थियो। हुन चयो त कुझु शरपसंद माण्हू शहर में शरपसंदी करे सघनि था। नौशहर फ़िरोज़ बाईपास जे वेझो कराचीअ खां पंजाब वेंदड़ मुसाफ़िर कोच कल्टी थी पई, जंहिं जे नतीजे में हिकु मुसाफ़िर मौक़े ते फ़ौत ऐं 8 ॼणा ज़ख़्मी। तिबी इमदादी कार्रवायूं जारी। दरिया खान मरी लॻ दावत जे दौरान मोटरसाइकिल चोरी करण वारो जवाबदार माण्हुनि जे हथ लॻी वियो, जंहिं ते उतां जे माण्हुनि मार कुट ॾेई पुलिस हवाले कयो। जवाबदार वटां हिकु पिस्टल ऐं 2 मास्टर चाबियूं पिणु हथ कयूं वयूं। भिरिया रोड गुड़ मंडीअ जे साम्हूं हिकु दुकान में पियल सालनि जो गंद किचिरो कढी ॿाहिरि रोड ते उछलायो वियो। गंद किचिरो रोड ते रखण सां उतां जो अवाम ऐं ईंदड़ वेंदड़ मोटरसाइकिलूं ऐं भर में मस्जिद में बदबू सबबि सख़्तु मुश्किलात खे मुंहुं ॾियणो थो पवे। टाउन कमेटी इंतिज़ामिया घूर निंड सुतल, जंहिं ते उतां जे अवाम टाउन कमेटी इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई ऐं चयो त जल्द ई हिन किचिरे खे हितां हटायो वञे। मोरो भरिसां रोहड़ी बैराच लॻ यूसुफ ॾाहिरी मोरीअ में अणॼातल शख़्स जो लाश फाथल। केतिरा ई कलाक गुज़री वञण बावजूदि इंतिज़ामिया न पहुची सघी। डिस्ट्रिक्ट नौशहर फ़िरोज़ पुलिस लाखा रोड पुलिस चेकिंग जे दौरान क़त्ल जे केस में घुर्बल 2 जवाबदारनि अरबाब अली ऐं ताज मोहम्मद सूमरो खे गिरफ़्तार करे वरितो। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।